साईं ही असां ऑल सिंध प्राइमरी टीचर एसोसिएशन ऑफिस जे ॿाहिरां बीठा आहियूं ऐं हिते जी हालत इहा आहे त हींअर मेन गेट खे ताला लॻल आहिनि ऐं गेट बंदि आहिनि, ऑफिस बंदि आहे, अमलो ग़ाइबु आहे। ऐं अॼु हिननि जेको ऐलान कयो आहे त 14 तारीख़ आख़िरी तारीख़ आहे लिस्ट जमा कराइण जी या मेंबर फॉर्म जमा कराइण जी अॼु आख़िरी तारीख़ आहे। हाणे इहा कंडीशन लॻी पई आहे त हिते न अमलो आहे न स्टाफ आहे ऐं ताला लॻा पिया आहिनि। त हीअ प्रोसेस जेको आहे जेको हिननि अनाउंस कयो आहे ऐं हींअर टाइम बि 7:30 तक़रीबन 8 थियण वारा आहिनि 8 थियण वारा आहिनि ऐं हीअ पोज़ीशन लॻी पई आहे। ॾिसो तव्हां हीअ सॼी ऑफिस बिल्कुलु बंदि पई आहे। हिते जेके आहिनि असांजा जेके दोस्त कुझु आहिनि जेके आयल आहिनि लिस्टूं जमा कराइण जे लाइ उहे परेशान थी रहिया आहिनि ऐं असां वरी बि हिननि खां पंहिंजी राय वठंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं, हिन जे हवाले सां वधीक अपडेट कंदासीं। महिरबानी।